अस्सलामुअलैकुम दोस्तों, सॉप सीरियल चैनल किरण देखंदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। नई तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं अव्हीं असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर बर वक़्तु तव्हां ॿाहिरनि ताईं जल्द खां जल्द मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चंड किरण जे ईंदड़ नई एपिसोड में ऐं जेको आहे सो सोणी यानी जेको आहे सो नूरी पंहिंजे जेको आहे मुड़ुसु वटि ईंदी ऐं उनखे चवंदी त जेको आहे सो तूं हिते अस्पताल में बीमार पियो आहीं, जेको आहे सो हुते तुंहिंजे अम्मा ऐं तुंहिंजे पीउ मूंसां जेको आहे वॾो ज़ुल्म करे छॾियो आहे। तंहिं खां पोइ यूसुफ चवंदसि त जेको आहे सो तूं सबुरु कर, फ़िलहालु जेको आहे सो मां हितां आज़ादु थियां, पोइ मां हिन सोजरे खे बि ॾिसंदमि ऐं तोखे अने पंहिंजे पीउ माउ खे बि ॾिसी रहंदमि। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सनम जेको आहे सो पंहिंजे पीउ खे छॾाइण जे करे पंहिंजी माउ खे चवंदी त जेको आहे सो मुंहिंजी भेण हिकिड़ी आहे जेका CS करे थी, उनजे पीउ जो वॾो जेको आहे सो राज आहे, मां उन सां वञी जेको आहे सो ॻाल्हि कंदसि, हू असांजे पीउ खे ज़रूरु आज़ादु कराईंदो। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो जेको कमदार आहे उहो रईस खे बार बार छेड़ाईंदो ऐं उनखे चवंदो त जेको आहे सो तव्हां FIR सोजरे जे मथां दाख़िल कराए छॾियो ऐं जीअं सोजरे खे जेल थी वञे। तंहिं खां पोइ चवंदसि तो वटि कहिड़ा सबूत आहिनि जो असां उन ते FIR दाख़िल कराए छॾियूं। जेसिताईं मालिक FIR दाख़िल न कंदा तेसिताईं जेको आहे सो FIR दाख़िल न थींदी। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो सरदार जी जेका भेण हूंदी उहा पेच लड़ाईंदी पंहिंजे नौकर सां ऐं उनखे चवंदी त मुंहिंजी जान ऐं मुंहिंजो सभु कुझु तुंहिंजे मथां क़ुर्बान आहे। तंहिं खां पोइ जेको आहे सो उते रईस मथां अची वेंदो ऐं रईस पुछंदसि त अड़े तूं हिते छो आयो आहीं। तंहिं खां पोइ हू नटाईंदे जेको आहे सो ॻाल्हि मटाए वेंदो ऐं रईस हुनखे पोइ कुझु बि न चवंदो, हुतां हलियो वेंदो। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त हीउ ड्रामो तमामु बहितरीनु ड्रामो आहे ऐं जेको आहे सो अॻिते हली हिन में बहितरीनु मज़ो थींदो ऐं हीउ जेको आहे सो ड्रामो सिर्फ़ु छंछरु ऐं आर्तवार वारे ॾींहुं 2 ॾींहं हलंदो। तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो क़ीमती राय ज़रूरी न वठंदा त जल्द मिलंदासीं। हिन वीडियो में रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।